بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين أما بعد बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नादरीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नादरीन, पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में रोज़नि जा कम जे बारे में 8 दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। मोहतरम नादरीन, पंहिंजी गुफ्तगू मुसाफ़िर जे रोज़नि जे बारे में हली रही आहे। जंहिं मुसाफ़िर ते 4 रकातनि वारी निमाज़ जूं 2 रकातूं वाजिब हुजनि त उहो रोज़ो नथो रखी सघे, पर जेको सफ़र में पूरी निमाज़ पढ़े तो, मिसाल तौर जंहिंजो कम ई सफ़र करणु आहे या संदसि सफ़र नाजाइज़ हुजे त उनखे सफ़र में रोज़ो रखणु घुरिजे। त जंहिं सफ़र में मुसाफ़िर रोज़ो नथो रखी सघे उन जी शरई मुसाफ़त केतिरी हुजे। उन मुसाफ़िर जो सफ़र 8 फ़रसख़ शरी हुजे, उहो तक़रीबन 44 किलोमीटर खां घटि न हुजे। यानी जंहिं शख़्स जे वञण ऐं अचण वारी ॿई मुसाफ़िर मिलाए करे 8 फ़रसख़ यानी 44 किलोमीटर थिए त एतिरे मुसाफ़िर ते रोज़ो नथो रखी सघे। मोहतरम नाज़रीन, असांजे मुआशिरे में हिकु ग़लति तसवुरु कयो वञे थो त जॾहिं सफ़र मुश्किल हुजे, जीअं पैदल सफ़र हुजे या गर्मी जी शिदत हुजे, जेको तकलीफ़ जो सबबु थिए, उन में जेको उहो रोज़ो नथो रखी सघे, उन जे रोज़ो जेको रमज़ान खां बाद में कज़ा करे। पर अॼुकल्ह जेको दौर आहे, सफ़र आसान आहे, मुश्किल कान्हे, उन में जेका रोज़ो रखणु घुरिजे, उन में जेका रोज़ो ज़रूरियत जो रोज़ो रखे। छो जो उहो इहे त चवनि था इहो जेको पहिरियां जेको ज़मानो हुयो, उन जो सवारी जो निज़ाम कोन हुयो। मूंसां अगरि ॻुठनि ते सफ़र कंदा हुआ माण्हू, या घोड़नि ते गॾनि ते सफ़र कंदा हुआ, उन तकलीफ़ वारो हूंदो, जंगनि जो दौरु हूंदो, उन जे बारे में उहो जेको जॾहिं जो ॾुखियो सफ़र हो उते जेको रोज़ो न पियो रखी सघे, पोइ उनजी कज़ा करे। अॼुकल्ह त सवारियूं निकिरी पियूं, उन में AC न बि पिया आहिनि। अॻु अगरि आसानी सां सभु तक़रीबन 2-3 कलाकनि में जेका मुसाफ़िर तइ करे सघे थो, इन में जेको हुनजे लाइ उहो सम्झाईंदा आहिनि हिते में रोज़ो रखणु ज़रूरी आहे, हिते जेको रोज़ो नथो छॾे सघे। त मोहतरम नाज़रीन, ईअं न आहे, छो जो हुकुम आम आहे, चाहे सफ़र ॾुखियो हुजे या आसान हुजे। अगरि शहरी मुसाफ़त पूरी आहे त रोज़ो नथो रखी सघे, छो जो दीन जेका ख़ुदा जे तरफ़ां आहे। असां तव्हांजे रसूल ख़ुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आकाम पुॼाया आहिनि। नऊज़ बिल्लाह, छा ख़ुदा खे इहा ख़बर कान्हे त को अहिड़ो दौरु ईंदो जेका सवारियुनि जो निज़ाम ईंदो, जेको आसानी थींदी आहे माण्हू जो, बल्कि जेको हुकुम आम आहे, चाहे अगरि सफ़र ॾुखियो हुजे चाहे सुखियो हुजे, पर अगरि शहरी मुसाफ़िर थिए त इंसान जेको उन सफ़र में रोज़ो नथो रखी सघे। इन जो जेका आहे पोइ माह रमज़ान खां बाद रोज़े जी कज़ा कंदो वञे, उन ते रोज़ो रखणु वाजिबु आहे। ऐं बाद वाक़िआ आहिनि जेको इंसान सफ़र जे बावजूदि इंसान जेका आहे रोज़ो रखण ते वाजिबु आहे। उहो छा, जॾहिं इंसान कसीर सफ़र हुजे, यानी कसीर सफ़र हुजे, जंहिंजो अक्सर पेश हुजे जेका सफ़र हुजे, त अगरि उहो कसीर सफ़र करे, जे महीने में जेका आहे उहो 10 ॾींहं खां सफ़र करे, उहो कसीर शुमार थींदो, त उहो उन ते लाइ ज़रूरी आहे त जेका उहो सफ़र में रोज़ो रखे। ऐं ॿियो जेको सफ़र जंहिंजो सफ़र करणु हराम आहे, त उहो जेको आहे रोज़ो जेका आहे सफ़र में उनजे लाइ ज़रूरी आहे त उहो सफ़र में रोज़ो रखे, यानी उहो जेका सफ़र में रोज़ो नथो छॾे सघे। ऐं ॿियो इहा जेका आहे असां बयानु कयोसीं त इंसान जेका हद तरख़्स ताईं इंसान जेको घरों निकिरे थो, सफ़र करे थो, हद तरख़्स ताईं जेका हू जेका पंहिंजे रोज़े खे जेका आहे टोड़े नथो सघे, यानी रोज़ो हद तरख़्स पहुचे पोइ जेका शइ इंसान खाए पीए। उन हद तरख़्स शहरी जेका हद तरख़्स छा आहे, हद तरख़्स उहा जेको इंसान उनजा ॻोठ आहे, या उनजे ॻोठ में जेके उनजे ताबे आहिनि, उहे जेका जेको सफ़र करे थो इंसान, उहो सफ़र ते वञे थो, उहे जे ॻोठ वारा उन इंसान खे न ॾिसी सघनि, ऐं उनजे लाइ त हू वरी उन्हनि खे न ॾिसी सघे, जेको इहा जेका हद तरख़्स आहे। ऐं इहो जॾहिं इहा ॻोठ जेका ज़मीन हमवार हुजे, अगरि कंहिं ॻोठ जेका मथां ते आहे या हेठां ते आहे, त उहो जेका एतिरो सफ़र करे अगरि इहा हमवार हुजे हा त हिन खे न ॾिसी सघनि, हीअ जेका हुननि खे न ॾिसी सघे। अगरि AC ताईं पुॼी वञे त उनजो जेका आहे रोज़ो जेका आहे ऑटोमेटिक ख़तमु थी थो वञे। इंशाअल्लाह पंहिंजी गुफ़्तगू पूरी थी, इंशाअल्लाह वरी तव्हांजी ख़िदमत हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।